अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। सॼे मुल्क जीअं दौलतपुर सफ़न में बि जश्न आज़ादी भरपूर नमूने मल्हायो वियो। सरकारी तौरु प्राइवेट स्कूलनि में जश्न आज़ादी जूं तक़रीबूं थियूं। जश्न आज़ादी जे सिलसिले में ख़ासि तक़रीब गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज दौलतपुर सफ़न में थी। तक़रीब जो मेहमान ख़ासि सरदार ख़ान मोहम्मद दाहिरी साबिक़ MPA हो। तक़रीब जो आगाज़ क़ौमी झंडो फरकाए कयो वियो। उन बाद महिमाननि गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज दौलतपुर में मल्हायो वेंदड़ वण पोखण जे हफ़्ते जे सिलसिले में महिमाननि कॉलेज जे ग्राउंड में वण पोखिया। बाद में तक़रीब कोठाई वई, जंहिं में कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर इरशाद वठो आयल महिमाननि जा थोरा मञिया ऐं कॉलेज जी बिल्डिंग जे सिलसिले में थियल जिदोजहद ऐं उन में साबिक़ MPA ऐं ॿियनि शख़्सियतुनि पारां वलतर कोशिशुनि जो ज़िक्र कयो। उन मौक़े ते साबिक़ MPA सरदार ख़ान मोहम्मद दाहिरी कॉलेज बिल्डिंग खे मुकमल थियण खे 1 साल पूरो थियण ऐं यौम आज़ादी जे सिलसिले में केक कटियो। आख़िर में सरदार ख़ान मोहम्मद दाहिरी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मुंहिंजा भाइरो अॼु यौम आज़ादी जो ॾियारो बि हो ऐं हिन कॉलेज जो प्रोग्राम बि हो। सजन कार्यक्रम सिलसिले में वण जी पोखाई बि हुई ऐं इस साल मूंखे 8 ॾींहं पहिरीं जो मुंहिंजे प्रोग्राम खां 24 अगस्त हुया त 24 अगस्त पाण मल्हाए छॾींदासीं पंहिंजे शहर सां गॾु, पंहिंजे चेयरमैन सां गॾु, पंहिंजे मुंहिंजे सां गॾु, पंहिंजे ऑफिसर सां गॾु ऐं पंहिंजे शागिर्द सां गॾु ऐं उन सां गॾोगॾु असांजो हीउ प्रोग्राम सॼे कार्यक्रम थींदो जंहिंमें वण पोखाई थींदी। त असुल में जो कारण हूंदो 2005 में मां एजुकेशन हुयुसि तॾहिं मूं कॉलेज जी मंज़ूर करायो छो जो मूंखे ख़बर जी ज़रूरत आहे दोस्त ऐं उन खां पोइ मां वरी MPA न थियुसि ऐं 2000 में थियुसि त अलाह जी महिरबानी आहे पहिरीं कोशिशि इहा हुई त असांजे दोस्त कॉलेज जी बिल्डिंग हुई उहा बि ख़ुदा जी महिरबानी सां तयारु थी वई आहे। बूटा बि लॻनि पिया। उस्ताद महिनती माण्हू आहे। असां उस्ताद खे कुझु आने ते सिर्फ़ु महिनती आहिनि ऐं भरपूर महिनत करे आहे। असुल में छा आहे कॉलेज बि क़ाइमु थींदा आहिनि, स्कूल बि क़ाइमु थींदा आहिनि, पर मेन मसइलो इहो हूंदो आहे त किरदारु हिते ॿिनि माण्हुनि जो हूंदो आहे। हिकिड़ो उहे शागिर्द पढ़नि था जिन जा वालिदेन कनि सॼी त बाबा असां शागिर्द पंहिंजे स्कूल ऐं कॉलेज पढ़नि। ॿियो त उस्ताद जो किरदारु हूंदो आहे त हीअ बचिड़ा असांजे पाड़े जा महिनत करे के पढ़ाइनि। त इन ॿिनि माण्हुनि में हिकु रोल सही रहंदो त तइलीम बि सही पवंदी। चाहे अमेरिका वञो त बि इहे उस्ताद पढ़ाईंदे इहे शागिर्द पढ़नि था, चाहे दोस्त पर पढ़ो त इहे शागिर्द इहे उस्ताद पढ़ाइनि था। इहो सिस्टम हलंदो रहंदो आहे। मां बि पोइ कराची हैदराबाद जा वॾे स्कूल में कोन पढ़ियुसि। इन ई दोस्तपुर हाई स्कूल मां मैट्रिक कयमि। इन ई मोरो कॉलेज मां इंटर कई त दोस्तपुर में कॉलेज कोन हूंदो हो, थिए हा त मां कयां हा ऐं मुंहिंजो पुटु बि था पढ़िया, मुंहिंजी न्याणी बि था पढ़ी। मां सभिनी खे ॿार खे इता थो कयां त कोशिशि कयो त हीअ स्कूल तव्हांजा बिल्डिंग तव्हां ठहियो पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारियो। इंशा अल्लाह ताला मुंहिंजी इहा हाणे कोशिशि रहंदी त इहा खोट जेका उस्ताद आहे उहा पूरी कयूं ताकी उस्ताद पूरा ॾियारियूं। हाणे असांखे बिल्डिंग मिली वई आहे ऐं ॿियो मां उस्ताद सां बि चवंदो हुयुसि त मूंखे लिस्ट प्रोवाइड करे तॾहिं केतिरा टीचर खपनि। ऐं सरदार सां अर्ज़ु कंदो केतिरो सां गॾु रहिया मां हिते रहियो आहियां पूरी करे ऐं बिल्कुलु मां चयोसि जेतिरा बि थोरा या घणा उस्ताद आहिनि, उस्ताद छा महिनती माण्हू आहे। हिन तमामु पंहिंजे कॉलेज लाइ घणी महिनत कई आहे। रुगो ईअं त कॉलेज जी बिल्डिंग ठही वई आहे, पर ॿाहिरां पार्क बि लॻनि पिया, लॉन बि ठहनि पिया, गेम जे लाइ ग्राउंड ठाराए पियो, हर सहूलियत पंहिंजे ॿारनि जे लाइ करे पियो। छो सम्झे थो त कई रहणो आहे, हिते रहणो आहे, हिते जीअणो आहे। ईअं असांखे बि हिते वणणो आहे, हिते रहणो आहे, हिते जीअणो आहे। हीउ मुंहिंजो शहर आहे, हिते असां जनम वरितो आहे। इंसान ते मरंदासीं तव्हां ॿार सां गॾु, जीअंदासीं तव्हांजा ॿार गॾु। हर मसइलो तव्हांजो ॿार जो गॾु हूंदो। जेको बि थी सघियो आहे पंहिंजे शहर लाइ कयो आहे। अञा बि जेको थींदो उहो कंदासीं। तव्हां भारत जी वॾी वॾी महिरबानी। जश्न आज़ादी सभिनी खे ॿारनि खे मुबारक हुजे। मुंहिंजे दोस्त ॿारनि खे सभिनी ॿारनि खे वॾी वॾी महिरबानी। जॾहिं त तक़रीब में साबिक़ MPA
आसिम कबीर खानज़ादा, टाउन कमेटी दौलतपुर चेयरमैन हशमत दाद खानज़ादा, TAO मेल काज़ी अहमद मोहम्मद इसराइल दहारी, DSP दौलतपुर, SHO दौलतपुर समेत केतिरनि ई महिमाननि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।